अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम इन्नल्लाह युबाही बि अहलि अरफ़ात अहल समा फ़यक़ूलु लहुम उन्ज़ुरू इला इबादी जाऊनी शासन गुबरा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है, फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ात अक़दस इरशाद फरमायो त बेशक अल्लाह जी ज़ात अरफ़ात वारनि जो आसमान वारनि जे साम्हूं फ़ख़्रिया अंदाज़ सां उन्हनि जो ज़िक्र कंदो आहे, उन्हनि जो फ़ख़्रिया अंदाज़ सां उन्हनि खे अल्लाह ताला बयानु कंदो आहे। ऐं अल्लाह ताला मलाइका खे फ़रमाईंदो आहे, छो त आल समा मां मुराद मलाइक ई आहिनि, उन्हनि खे चवंदो आहे उन्ज़ुरू इला इबादी, मुंहिंजे इन्हनि ॿाननि खे ॾिसो, जाऊनी शासन गुबरा, ही मूं वटि आया आहिनि, टीड़ल पखिड़ल वार आहिनि इन्हनि जा ऐं मेरा सेरा इन्हनि जा कपिड़ा आहिनि, पर उन जे बावजूदि ही मुंहिंजी बारगाह में हाज़िर थिया आहिनि। यानी तव्हां ॾिसो त जॾहिं हाजी सॻोरो हज ते वञे थो त केतिरो बि अमीर हुजे, एशियन ते सुम्हण वारो हुजे, पलंगनि ते सुम्हण वारो हुजे, पर उते जॾहिं हज बैतुल्लाह लाइ वञे थो त उन टाइम अहिड़ो जिस्म ते कपिड़ो आहे जंहिं कपिड़े में काथों को टोपो नाहे, छो त जेको उमिरि जो इहराम आहे उहो बिग़ैर टोपे जे आहे। ऐं वरी ॾिसो त कीअं ज़मीन ते सुम्हे थो,